नाज़रीन बे पासे अवांखे अपडेट कंदासीं मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी के हवाले से, जिथे जामशोर में डायरेक्टर जनरल ऑडिट सिंध तरफा मेहरान यूनिवर्सिटी में थियल 2019 की ऑडिट में अहम इंकशाफ थिया आहिनि। रिपोर्ट में इंतजामी उहदनि ते वेठल ऑफिसरनि पारां गोबियुनि ऐं बेज़ाब्तगियुनि जा अहम इंकशाफ साम्हूं आया आहिनि। अहम ख़बर बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं। नाज़रीन, मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में करप्शन के हवाले से एक भी अहम मामले का अवांखे आगाह कंदा हलूं त मेहरान यूनिवर्सिटी जामशोर में डायरेक्टर जनरल ऑफ ऑडिट सिंध तरफा थियल साल 2018-19 के ऑडिट रिपोर्ट में इंतजामी उहदनि ते वेठल ऑफिसरनि पारां गोबियूं ऐं बेज़ातियुनि जो अहम इंकशाफ साम्हूं आयो आहे। 2,09,69,900 रुपया गैर कानूनी तौर ज़ाहिर करे हड़प करण जा इंकशाफ थिया आहिनि। सिंध हुकूमत जी ठाहियल सिंध यूनिवर्सिटीज़ एक्ट के नज़रअंदाज कंदे मेहरान यूनिवर्सिटी इंतजामिया मनपसंद माण्हुनि के बग़ैर इश्तिहार के रजिस्ट्रार, कंट्रोलर ऑफिस, इम्तिहान ऐं रेडियस ऑडिटर जड़ा अहम उहदा ॾेई माली मुरादतूं पिणु ॾींदी आहे। ऑडिट पैरा नंबर 54 में अहिड़ा इंकशाफ थिया आहिनि। अहम ख़बर बाबति तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। जामशोर ऑडिट रिपोर्ट में इहो इंकशाफ पिणु थियो आहे त 3 सालनि जे टेन्योर्स पोस्ट हुजण बावजूदि ॼाणायल उहदनि ते मुक़रर उस्तादनि ऐं ऑफिसरनि के बग़ैर सिंध हुकूमत जी मंज़ूरी जी गैर कानूनी तौर रखियो वियो। जामशोरो कंट्रोलर ऑफ इम्तिहान सोहेल अहमद खटियाण 91,98,600 रुपया गैर कानूनी खया आहिनि। ऑडिट रिपोर्ट पैरा नंबर 54 जामशोरो ताज़ो ई रिटायर थियल रिपोर्ट में जणायो वियो आहे त ताज़ो ई रिटायर थियल रेजिडेंट ऑडिट ऑफिसर अशरफ अबड़ो 11,04,000 रुपया खया विया। ऑडिट रिपोर्ट में ये इंकशाफ थिया आहिनि। रजिस्ट्रार अब्दुल वहीद उबरानी 1,15,20,000 रुपया खया आहिनि। ॼाणायल ऑडिट रिपोर्ट में जे पैरा नंबर 54 में जणायो वियो आहे त मेहरान यूनिवर्सिटी इंतजामिया खे इंक्वायरी करण ऐं ज़िम्मेवारनि खां सरकारी पैसा वापसि कराइण लाइ पिणु ख़त लिखियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं जामशोरो मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर अज़ीम बारिजो खां। जी अज़ीम बारिजो, सिंध हुकूमत जी ठाहियल ऑडिट जेका इंतजामिया आहे उन तरफ़ां अहम इंकशाफ साम्हूं आया आहिनि, इन बाबति छा तफ़सील आहे? जी मुबशर, बिल्कुल मेहरान यूनिवर्सिटी जामशोर में डायरेक्टर जनरल ऑडिट सिंध तरफा थियल साल 2018-19 जे ऑडिट रिपोर्ट में इंतजामी उहदनि ते वेठल ऑफिसरनि पारां गोभी ऐं बेज़ाब्तियुनि जो अहम इंकशाफ थियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त रजिस्ट्रार अॻूणो कंट्रोलर इम्तिहान ऐं रेजिडेंट ऑडिटर पारां जेको 2,09,69,900 रुपया गैर कानूनी तौर ज़ाहिर करे जेके हड़प करे विया आहिनि। सिंध हुकूमत जी जेकी ठाहियल सिंध यूनिवर्सिटी एक्ट खे नज़रअंदाज कंदे मेहरान यूनिवर्सिटी इंतजामिया जेके मनपसंद माण्हुनि खे बग़ैर इश्तिहारनि जे तहत जेको रजिस्ट्रार, कंट्रोलर ऑफ इम्तिहान ऐं रेजिडेंट ऑडिटर जहिड़ा अहम उहिदा ॾेई माली मुरादतूं पिणु ॾींदी रही आहे। ऑडिट रिपोर्ट जी जेके पैरा नंबर 54 में जेके अहिड़ा इंकशाफ थिया आहिनि, मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। ऑडिट रिपोर्ट में उहो बि ॼाणायो वियो त 3 सालनि जे टेन्योर पोस्ट हुजण बावजूदि बि ॼाणायल उहदनि ते मुक़रर उस्ताद ऐं ऑफिसर बग़ैर जे सिंध हुकूमत जी मंज़ूरीअ तहत जेको गैर कानूनी तौर मेहरान यूनिवर्सिटी इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में जेको गैर कानूनी तौर रखियो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो उन हवाले सां जॾहिं सॼे मामले ते जेको ऑडिट रिपोर्ट जारी कयो उन में ॼाणायो वियो त कंट्रोलर ऑफ इम्तिहान सोहेल अहमद खटियाण जेके 91,98,600 रुपया जेके गैर कानूनी तौर यूनिवर्सिटी के अकाउंट में खया आहिनि। जॾहिं त ताज़ो ही रिटायर थियल रेजिडेंट ऑडिटर जेको अशरफ अबड़ो 11,04,000 रुपया खया आहिनि। जॾहिं त यूनिवर्सिटी के सरकारी अकाउंट में जॾहिं रजिस्ट्रार जेको आहे अब्दुल वहीद उमरानी 1,15,20,000 रुपया खया आहिनि। अहिड़ी रिपोर्ट जेकी आहे ऑडिट रिपोर्ट जेकी आहे पैरा नंबर 54 जेको आहे उन में जारी थियो आहे। ॼाणायल जेके ऑडिट पैरा नंबर 54 में इहो बि ॼाणायो त मेहरान यूनिवर्सिटी के इंतजामिया जेको इन सॼे मामले खे जेको जांच करे जेके पैसा खयल आहिनि उहो वापसि कया वञनि। बल्कि हिन वक़्तु जेके आहिनि ऑडिट रिपोर्ट जनरल सिंध अहिड़े जेके रिपोर्ट पैरा नंबर 54 में अहम इंकशाफ थिया आहिनि। जेके 2,69,69,000 रुपया जेके मेहरान यूनिवर्सिटी इंजीनियरिंग टेक्नोलॉजी जा जेके
पैसा जेके आहिनि उहे गैर कानूनी तौर ते यूनिवर्सिटी इंतज़ामिया जेको वाइस चांसलर मेरान जो जेको डॉक्टर असलम उकेली ऐं डायरेक्टर फनास जेको आहे मुनीर शेख जेके आहिनि उहे पंहिंजे मनपसंद ऑफिसरनि खे ही जेके सरकारी पैसा आहिनि उहे जेके वेराए छॾिया आहिनि। ऑडिट जनरल सिंध जेको आहे सख़्तु पुछाणो कयो ऐं वाइस चांसलर खे चयो वियो त तव्हां इन मामले जी जेकी आहे जांच मुकमल करे इन्हनि खां जेके आहिनि पैसा जेके आहिनि हड़प कया आहिनि जेके खाधा विया आहिनि उहे वापसि कया आहिनि। बल्कि हिन वक़्तु जेके साम्हूं जेके ऑडिट जनरल सिंध जी रिपोर्ट जेके PTN न्यूज़ हथ करे वरिती आहे। जी अज़ीम बारिश अॼु वॾी महिरबानी अपडेट करण।